भले वताए जा वट बि यादि कनि। साथियो, वताए फ़क़ीर जे हिन दिलचस्प किस्से तरफ़ हलण खां पहिरीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असांजे हिन चैनल ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा मालूमाती सवाल जवाब, कहाणियूं, शाइरी ऐं ॿियो घणो मवाद मौजूदु आहे। तव्हां चैनल खे सब्सक्राइब करे वधीक वीडियो ॾिसी सघो था। साथियो, हिकु भेरे जी ॻाल्हि आहे त जुमे जे ॾींहुं मस्जिद में कंहिं मौलवी साहिब वाइज़ कंदे चयो त हर इंसान जा गुनाह ऐं सवाब हशर में हिसाब किताब में समूरा ईंदा। मसलन, जेकॾहिं कंहिं शख़्स ख़ुदा पाक जे वाट में 1 रुपयो बि ॾिनो त उनखे दुनिया में 10 ऐं आख़िरत में 70 थी करे मिलंदा। ऐं राति जो जेकॾहिं इबादत कयाई ऐं ॾींहं जो सुम्ही रहियो त उहा निंड बि इबादत में शामिल थींदी। ऐं वधीक मौलवी साहिब चयो त अहिड़े तरह सां निमाज़ पढ़णु ऐं पाकाई करण जे ख़्याल सां पेशाब करणु बैदि भितर सां वटि चेछाई त उहे भितर बि जिन सां वटि चेछाई से सवाब में तुरंदा ऐं इंसान जे सवाब में शामिल थींदा। मौलवी साहिब जे इन्हनि जुमलनि खां पोइ वताए फ़क़ीर पुछियो त मौलवी साहिब, छा जेॾा बि वटि हुजनि, जेतिरा बि वटि हुजनि, से सभई तुरंदा? मौलवी साहिब चयो त हाओ सभई वटि तुरंदा, भले केॾा बि हुजनि। साथियो, इन ई ॻाल्हि खां पोइ वताए फ़क़ीर हिकिड़े भेरे हिकु ॻोठ में हलियो आयो ऐं हिकु जबल जे दामन में वञी वेही रहियो ऐं उते पेशाब करणु लॻो। साथियो, पेशाब करण खां पोइ वताए फ़क़ीर ॼण सारे जबल सां वटि चेठणु शुरू कयो। जॾहिं वताए इहो अमल कयो त माण्हुनि जॾहिं इहो लकाउ ॾिठो त वताए खां पुछणु लॻा त वताया, छा पियो करीं? तंहिं ते वताए चयो त वटि पियो चेठियां। गुज़िरियल जुमे ते मौलवी साहिब चयो हो त जेतिरो बि वटि तव्हां वॾे भितरनि सां चेठींदा ओतिरो तव्हांखे सवाबु मिलंदो। हाणे भली मलाइक बि ही जबल तोरींदा वतन ऐं ही वताए जा वटि बि यादि रखनि। साथियो, असांखे उमेदु आहे त हिन किसे जो मक़सदु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। वधीक वीडियो जे लाइ चैनल खे सब्सक्राइब कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।